जी रेस मां गुलूअ सां पसंदि जो पहिरियों न कयो हो। मां त प्यार नादर ख़ान सां कयो हो। मूंखे त इहा ख़बर हुई न त गुलू नादर जो दोस्त हो। मतलब त इहा बि नादिर वारनि जी चाल हुई ऐं इल्ज़ाम वरी मुंहिंजे ॾेर ते हयाऊं। न साईं न, इहा चाल न हुई, इहो त इत्तेफ़ाक हो। इत्तेफ़ाक सां न शादियूं थींदियूं आहिनि न ई क़त्ल। ये दुश्मन जूं साज़िशूं आहिनि। न रेस न, ॻाल्हि ईअं न आहे जीअं तव्हां सम्झो पिया। त पोइ हक़ीक़त छा आहे? ख़बरदार सदोरी, कूड़ न ॻाल्हाइजांइ। अॼु मां कूड़ न ॻाल्हाईंदसि। अॼु मां उहा हक़ीक़त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि जेका कंहिंखे बि ख़बर न आहे। सदोरी, तूं सभु कुझु सच ॿुधाए। त पोइ हिकु तव्हां वाइदो कयो मूंसां। कहिड़ो वाइदो? हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ तव्हां मूंखे बख़्श कंदो ऐं तव्हां मूंखे जीदान ॾींदो। मां वाइदो थी कयां, तोखे मां ऐं हाशिम ॿई कुझु न चवंदासीं। असां तोखे बख़्श कयोसीं। मूं ऐं नादर ख़ान कोर्ट में वञी असां ॿिन्ही शादी कई हुईसीं ऐं हिन शादीअ में गुलूअ जो वॾो किरदारु हो। या त मूंखे ख़बर पइजी वई, पर तूं इहो ॿुधाए त मुंहिंजे भाउ गुलूअ खे नादर छो मारियो? न रेस, नादर ख़ान गुलूअ खे न मारियो हो। त पोइ गुलूअ खे कंहिं क़त्ल कयो? गुलूअ जो क़त्ल मुंहिंजे हथनि खां थियो हो। छा? तूं? हा, मूं ई गुलूअ खे क़त्ल कयो हो, पर तव्हां मूंखे माफ़ करे चुका आहियो। ॾिसण में केॾी न मासूम थी अची। तूं कातिल थी सघे थी इहो त मूं सोचियो बि न हो। पर तूं हिकु औरत थी हिकु मर्द खे कीअं थी क़त्ल करे सघी? साइण, उन ॾींहुं घर में मां अकेली वेठी हुयसि। मुंहिंजे निकाह खे 3 ॾींहं गुज़री चुका हुआ ऐं 3 ॾींहं ते नादर ख़ान ॻोठ वियो हो ऐं मुंहिंजे कमरे में अचानक सां गुलू अंदरि आयो। सदोरी, मां चवां थो शराफ़त सां पंहिंजे पाण खे मुंहिंजे हवाले कर, न त उफट मारे छॾींदुसि। मुंहिंजे वेझो न अचिजांइ। जिते बीठो आहे उते ई बीठो हुजिजांइ। मां तोखे तुंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदसि। मूंखे मौत त क़बूल आहे, पर मां नादर खां सवाइ कंहिंजी कोन थींदसि। मुंहिंजे वेझो बि न अचिजांइ। मां पंहिंजे मक़सद में बि कामयाबु थींदुसि ऐं तोखे मरण बि कोन ॾींदुसि। गोली ना राजा, गोली ना राजा, गोली ना राजा। नादर, 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 नादरुद्दीन, नादर, नादर। ऐं पोइ मुंहिंजे कमरे में साॻे टाइम ते अचानक सां नादर ख़ान अची वियो ऐं जॾहिं इहा गलीज़ हरकत कंदे नादर ख़ान ॾिठो त हू पाण में विड़ी पिया ऐं गुलूअ तमामु घणा शदीद नादर ख़ान खे धक हयां ऐं नादर ख़ान ज़मीन ते किरी पियो। मां न ॾिसी सघियसि। मां सम्झो त शायदि नादर ख़ान मरी चुको आहे। मूंखां इहो बर्दाश्त न थियो ऐं पोइ मां ई गुलूअ खे धक हयो, जंहिंजे करे मां कपड़ा वेठी धोई छा? हाँ मासी, भली करे आई है। वे मासी। अम्मा, कहिड़ो तो मूंखे चाहे प्यारी दी जो भेण जी सलाह थी करी।
मासी खोड़ चायूं तू रुगो वे त सही। बाबा ई अदा लाइ चांहि काढ़ी हम सो तो लाइ खणी थी अचां। हाणे तूं अची वई आ तोखे थी पीआरियां। हाँ अरे त सही मासी। ओए त मां वेंदसि तो ये कर ॿ कोप खणी अच। बकोप? हाँ हाँ हाज़ुर मासी बकोप थी खणी अचां। ठीक है राणा खान ॿियो त को माण्हू कोन आयो हो न? हलो ठीक आहे तूं वञ। तॻिया खान पाणी पीउ न। कहिड़ो पाणी पिया बाबा? दिल थी चए त ने गिलास में बुॾी मरां तो बहितर। छा ॻाल्हि आहे तॻिया खान? सफ़ा ईअं वहलूर पियो वञी। बाबा बाबा पहिरीं त इहो सोचुम धण त धणी न त विकिणो खणी। जॾहिं ने सुल्तूअ ई मेरूअ खे फसुलनि में टहका ॾींदे ॾिठम, बाबा मुंहिंजो त कंधु शर्म खां झुकी वियो। पोइ वरी सोचुम सालार खान आज़ाद आहे कोन, तॾहिं ॿई छोरा टई वतन था ईअं आज़ाद घुमंदा। नाहे जोर जूनी तॾहिं तो इहो रहो रांदि करे। कर त दिल में आयो त कंध में कुहाड़ी हणी ने सुल्तान खे कयास पूरो करे छॾी सा तॻिया खान। अहिड़ा ज़ियानखोर बिला मुआ चङा आहिनि। लाइक खान जी सॻी धीअ ज़ुल्म कीड़े मकोड़े जहिड़े छोरे सां वधे थी ऐं ॾंद कढंदी। छो बाबा 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 मुंहिंजी गैरत गवार नथी करे। दिल थी चए तॾहिं सुल्तूअ खे ची भट ॾियांसि हिकिड़ी गधो वधे ची 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 ची। चाचा तॻिया तूं असांजे घर जो माण्हू आहे, तॾहिं तो मां तोसां घर जूं ॻाल्हियूं कयां। महरूअ जो दिमाग़ तमामु घणो ख़राब थी वियो आहे। हुनजो दिमाग़ ख़राब करण वारो इहो सुल्तू आहे, सुल्तू। बाबा मां त इन अरमान में आहियां, अहिड़ो ज़ुल्म अहिड़ो कहर जो मेरूअ खे ने छोरे खां सवाइ इश्क करण लाइ ॿियो को माण्हू नज़र ई कोन आयो। छो अञा घणा कम करणा आहिनि तॻिया। आस्ते आस्ते मां सभु ठीकु करे छॾींदुसि। बस बाबा बस, मूं फ़ैसिलो करे छॾियो। बस हाणे मूंखे सिर्फ़ु यार नंढड़ी इजाज़त। पीरीअ में माने छोरे जी रत सां पंहिंजा ॻाढ़ा हथ कया। घणा ॾींहं थी विया आहिनि बाबा, लाड़ वारी कुहाड़ी मां वहाई कान। चाचा तॻिया ॿई माराए ॾे, सुल्तान बि त महरू। छा चयो बाबा? महरू बि? हा तॻिया महरू बि किनी वांगुरु पठी चङी आहे। इन खां अॻु जो असांजे खानदान ते अणमिट कारो दाग लॻी वञे। महरूअ जो मौत ज़रूरी आहे, ज़रूरी। संत को वञा चांहि बि ठाहे पई 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 अमरी ॿ कोप खणी आई आहियां। हाँ मासी हिकु कोप तूं पी ऐं हिकु मां। बोले पंजे लाइ खणी आई आहीं, मूं सम्झो मुंहिंजे लाइ ॿई कोप आहिनि। मासी तू हिकु कोप त पी ॿियो बि ॾियां थी। हा छो न पींदुसि। मासी तुंहिंजी ॻाल्हि न 16 आना सच निकिती। सदोरी सच में पेट सां हुई तॾहिं त भॼी वई। ॿियो न त अई अम्मा 40 सालनि जो तजुर्बो अथनि। माई विख खणंदी आहे न, ॿुधाईंदी आहियांसि त काओ महीनो अथसि, पर ॿुधा त सालियो किथे आहे, केॾां वियो? बाबा ईअं दा विया आहिनि सदोरीअ खे ॻोल्हण। हाय हाय अञा पिया सदोरी खे ॻोल्हनि।
छा कंदा ने सदोरी के गोले वरी थोड़ पाए खड्डे जे तरे में किरे। अदा परुअ चयो आ मारींदो मास कारी करे। मां अल्लाह को करे बाकी या दिल सां दुआ नथी लगे ये कोन थींदो नको। मासी मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदी है। कम केड़ो कम अमा जे कदे मुके करण जड़ो हुंदो न जवाब कोन दींदी सही। हा तू बुधा हो गोहर ऐं मुंहिंजी शादी कराए। गोहर भी राज़ी आ, मां भी राज़ी आहियां, बस रुगो माइट राज़ी नथा थियनि। तू माइटनि खे राज़ी कर न। अग में बुधाया न चर्री इहो कम तो मुझे खादे हथ जो आ। ओ मासी खेडी ॾेखार न इहो खेल। हाज़िर 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 पर बुध 5,000 वठनी सही पूरा। बस चढ़ा 5 मां तोखे 10,000 ॾींदसि ऐं वॻो बि ॾींदसि। तू रुगो कम खे पट। साले त राज़ी आहे न बाकी तगियो इनके राज़ी करण में केड़ी देर आ। मासी मूंखे कसम आहे अच्छी मस्जिद जो मिठो भत खाराईंदी सैं। समझ तो वारो कम थी वियो। अधो सालियो अचे न ॿुधाए जास मासी मुरादी आई हुई। पक समझ पक। हा बस इहो तुंहिंजो कम मुंहिंजे ज़िम्मे आहे। और मूंखे त अॼु ख़बर पई आहे त सियाणो ख़ान मुंहिंजे यार जो पुटु आहे। हाँ बाबा सियाणो ख़ान पंहिंजो यार आहे। त पोइ हाणे हीअं कर मुंहिंजो न्यापो वञी ॾे सियाणे ख़ान खे। ॿ हमराह किराइणा वरी कंहिंखे थो माराई? हिकिड़ो इहो वात ॻाढ़ो छोरो सुल्तू ऐं ॿियो केरु? ॿी हा मेरू। बाबा मेरू? पर मेरू खे छो थो माराई? इहो रहिस सालार ख़ान जो हुकुम आहे। बाबा मेरू खे न माराए, मेरू असांजी न्याणी आहे। पर लक्षण त किना अथसि न। सालार ख़ान जो हुकुम आहे किनी आंगुर वॾी भली आहे। बाबा तुंहिंजे अकुल ते ॼारो चढ़ी वियो आहे। मेरू सोने आने ॾियण वारी कुकड़ आहे कुकड़। सॼी मिल्कियत त मेरू जे नाम ते आहे। अकुल कमु करे थो कोन थो करे। त पोइ छा बाबा जे मेरू मरी वई त पूरी मिल्कियत सालार जे नाम थी वेंदी। त पोइ भली थिए न। असुल वारस त मिल्कियत जो सालार ख़ान आहे। ॿुधण खां असांजे घरे छोरी हुन सां छोरे सां शादी थी करे त पोइ मिल्कियत कंहिंजी थींदी? सुल्तान जी। त पोइ माना असीं सुल्तूअ जो हथु हार पोइ कंदा ईअं न। अड़े ने वक़्तु ॾिसण खां पहिरीं मां इन वात ॻाढ़े छोरे सुल्तूअ जो लाश ॾिसण थो चाहियां। लाश। ठीकु आहे बाबा मां सियाणे ख़ान सां ॻाल्हायां। अमा अवां सच पुछे त सफ़ा हाँ सड़े थो पियो। मईअ जो त को अधु गिलास खंडे त अंदर खे ठाहियां अमा। या बापो नशो छो थो करी? अमा जे नचो नचो कयां त नूर सां साह घुटिजे थो अमा। हाणे ईअं कर आस्ते आस्ते ने मोई नशे खे छॾे ॾे त सुठो अथई। हा अमा ख़बर अथई इहे सालार ख़ान वारा वरा ज़ालिम थी अमा। हा बाबा अॼुकल्ह ग़रीब लाइ हर अमीर ज़ालिम अथई। न ग़रीबनि लाइ ज़ालिम त आहे ई आहे पर अमीरनि जे लाइ बि ओतिरो ई ज़ालिम आहे। उहो वरी कीअं? तमाम लिकी लिकी ॿुधो पिए। सालार ख़ान हिकिड़े हमराह खे पई चए तई मेरूअ खे मारे ख़तमु करे पूरे। अमा ॿी ख़बर थी पोइ मां हमराह खे पई चए त सुल्तान खे बि पूरो करे छॾियो। माण्हू जो मारींदो थी ॾाहियो। बस बस चुप कर ख़बरदार जो इहा ॻाल्हि कंहिंसां कई अथई। ईअं सम्झ तो इहा ॻाल्हि ॿुधी कान्हे। चुप करे वे। न मां त पंहिंजे कननि सां ॿुधी आहे अखियुनि सां ॾिठो तमामु।
मवाली ज़रूरु आहियां, मुनाफ़िक़ न आहियां, कूड़ मुखो आहियां, मां कोन ॻाल्हायो थींदी। सुल्तान के सालार माराए तो पर छो? सुल्तान सालार जो कहिड़ो ॾोह कयो आहे? मां सुल्तान के मरण कोन ॾींदसि। मां सुल्तान के सभु कुझु ॿुधाए छॾींदसि। ये बावड़ा माण्हू ॼाणनि उन्हनि जो कमु ॼाणे, पंहिंजो छा वञे, तूं चुप कर। हा मां असांजो बराबरि चवां वञ। मूंखे हिकिड़ो सोच दे। कोन है मूं वटि, उथी वञी कमकार जी कर। कमकार जी कीअं कयां? 400 अॻे अख़्तियार छा था थियनि दुकान जा। हाणे 100 वारो चॉकलेट मूंखे खर्चे ॾींदो आहे, मां ॾे सोनी। उथ ने भागा, वञी गाह कर, मूं वटि हिकिड़ो रुपयो बि कोन अथई। हल। नादिर, शहर वारे बंगले जी सफ़ाई कराए छॾ, असां अॼु ई हितां निकिरंदासीं। छो दी, एतिरो जल्दी छो? नादिर, तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में आहे। असांखे कंहिंमां ख़तरो आहे? भाउ भाउ जो दुश्मन नथो थी सघे दी, अव्हांखे अजायो ख़ौफ़ आहे। नादिर, जेको भाउ मिल्कियत जे करे पीउ खे मारे सघे थो, त छा उहो भेण ऐं भाउ खे नथो माराए सघे? अदी, मूंखे लॻे थो त कंहिं तव्हांजा कन भरिया। मूंखे लॻे थो त तूं भाॼई बानो जे चवण में अची वियो। न अदी, मां कंहिंजी ॻाल्हि में न आहियां, बसि मुंहिंजी दिलि ई नथी मञे। मां हाणे हिते नथी रही सघां। अदी तूं फिक्र न कर, मां आहियां, मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। तूं कुझु बि न करे सघंदे। ठीकु आहे अदी, जेकॾहिं तूं चवीं थी त कुझु ॾींहंनि जे लाइ असीं शहर हलूं था। कुझु ॾींहंनि जे लाइ न, हमेशह हमेशह जे लाइ। ठीकु आहे अदी, पर फ़िलहाल त कोन था हलूं। पर असांजे वञण जी ख़बर कंहिंखे बि न पवणु खपे। मतां वरी वञी तूं भाॼई बानो खे ॿुधाए छॾी। अदी कंहिंखे नथो ॿुधायां, तूं त अजायो पई ॾिनी। इएं खुल्लम खुल्ला सिधो सौ भेण खे न माराए। कुझु बि कयां, पर खून ऐं ख़ुशबू लिकंदा न आहिनि। माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त महरूअ खे सालार मारायो आहे। ख़बर जो ख़ैर आहे, पर सबूत कंहिं वटि बि न हुजणु घुर्जे। जंहिं खे महरूअ जे मारण जी सुपारी ॾिनी अथई न, उन्हनि सभिनी खे रोके छॾ। त पोइ हिन ममड़ीअ मां जान कीअं छॾायां? महरूअ जो मौत हादसाती हुजणु घुर्जे। सालार ही सोशल मीडिया जो दौर आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते पखिड़िजी वई न, त पोइ संभालणु मुश्किल थी वेंदी। इहा ॻाल्हि त तूं बि सही थी चईं बानो, कि सम्झ में नथो अचे त मां हिन महरूअ मां जान कीअं छॾायां। महरूअ खे हाशिम जे हथां माराए। इहो वरी कीअं? तूं हाशिम जी ज़ाल खे नुक़सानु पहुचाए, बदिले में हाशिम असांखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो। मां हली वेंदमि पंहिंजे माइटनि ॾे, बाक़ी पोयां वञी बचंदी महरू। न, बिल्कुलु न, इहो ग़लति आहे। का ॿी तरकीब ॿुधाए। गोहर खे संग जो आसरो ॾे ऐं गोहर जे हथां सुल्तान खे माराए, त मां पोइ वरी महरूअ खे ज़हर ॾेई मारे छॾियां। इहो कमु बि मूंखां न थींदो। महिरबानी करे तूं पंहिंजो तरकीबूं पाण वटि रख। मां ॼाणा त मुंहिंजो कमु ॼाणे। आखिर मिल्कियत जे करे इंसान एतिरो छो थो किरी पवे? जेकॾहिं अदा सालार खान मिल्कियत जे करे भेण जी इज़त ते हमलो कंदो त ही ॻोठ जा माण्हू छा चवंदा? त मिल्कियतनि जे करे लाइक खान जो ख़ानदान पाण में विड़ी पिया, सगा भाउ भेण। इहा मिल्कियत कहिड़े कम जी जेका रिश्तनि में खून कराए? मूंखे अदी महरू जो साथ ॾियणु खपे। हाँ, अदी महरू हक़ ते आहे ऐं अदा सालार खान रुगो मिल्कियत जे पोयां। इहा सॼी मिल्कियत अदी महरू खे अदा खे ॾियणु घुरिजे। इंसान जी हिकु नज़र में सुञाणप थी वेंदी आहे, जीअं मूं तव्हांखे सुञातो आहे। वल्ला इहा हक़ीक़त आहे। जी, मूं इहो अंदाज़ो लॻाए छॾियो आहे त वक़्तु मूंखे रुवारे छॾियो आहे ऐं ज़िंदगीअ
ज़िंदगीअ मूंखे ॾाढो थकाए विधो आहे। त पोइ तोखे इहा बि ख़बर हुअणु घुरिजे त रे सालार ख़ान मुंहिंजे भाउ जे रत जा छंडा मुंहिंजे सीने ते आया आहिनि। इन गुनाह जी जेकॾहिं मूंखे माफ़ी मिले त मां ईअं सम्झंदसि ॼण इंसानियत जो मुंहुं धोपी पियो। रत वहाइण सां धरती ॻाढ़ी थी पवंदी आहे ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान हाशिम ख़ान तबाह थी वेंदा आहिनि। मूं त अणॼाणीअ में अची हिते पनाह वरिती। हिकु मथे ढकियल औरत, हिकु गैरतमंद सिंधीअ हुअण जे नाते हाशिम ख़ान तोखे पनाह ॾेई चुको आहे। सिंध जी रवायतुनि जो मान रखियो आहे। सदोरी तुंहिंजे चादर जे पलव में केरु हथु विझी न सघंदो। हाशिम ख़ान, हीअ सिंध जाई तव्हांजो इहो एहसान कॾहिं न विसारींदी। पंहिंजी हिन झोलीअ ते लुड़क हारे मां जेसी जीअरी आहियां तव्हांजा थोरा मॻाईंदी रहंदसि। इहे एहसान मां कॾहिं न विसारींदसि। दर्द इहो अथमि त तुंहिंजी ग़लति बयानीअ जे करे मुंहिंजो भाउ गुल मोहम्मद क़त्ल थी वियो ऐं इहो दर्द रहंदो काश तूं सिंध जाई न हुजी हा ऐं हिते मुंहिंजे पनाह न हुजी हा। हीअ निंदर निमाणी अव्हां जी ॾोहारण आहे। हिकु हवा जी ॼाईअ खे न्याणी सम्झी मूंखे माफ़ करे छॾियो। मुंहिंजी हयातीअ जो हर वहंदड़ अख जो लुड़क तव्हांखे सॼी ज़िंदगी दुआऊं ॾींदो रहंदो। तुंहिंजे पोतीअ ख़ातिर भेण विसारे छॾींदुसि। ईअं सम्झंदुसि तक़दीर जी क़ज़ा हुई। रेस इहे अव्हां जूं भलायूं आहिनि। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहीं थी त वञी सघीं थी। हाशिम ख़ान तोखे न झलींदो पर मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त तूं न वञ। तुंहिंजे ज़िंदगीअ में अॻियां ओथर बि आहिनि ऐं खेवणियूं। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदसि, जेसी ताईं मुंहिंजे वर खे मुंहिंजी यादि नथी अचे मां अव्हां जी छांव अव्हां जी पनाह में ते रहण थी चाहियां। जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस खे तुंहिंजी यादि न अचे त पोइ मां छा कयां? तूं पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पाण करे सघीं थी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।